नरेंद्र ब्रेकिंग न्यूज़ अमां शेयर कंदा हलूं। सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी तरफ़ां मासूम नींगर कुमार अगवा वाक़े जी मज़म्मत कई आहे। सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी जो चवण हो त इहा ज़ुल्म जी इंतहा आहे। ज़ालिमनि मासूम ॿार खे बि न बख़्शियो। सिंध हुकूमत मुतासिर ख़ानदान सां गॾु बीठल आहे। ज्ञानचंद इसराणी जो चवण हो त वॾे सैयद मुराद अली शाह बि उन वाक़े जो नोटिस वरितो आहे। मां सिंध पुलिस ऐं ख़ासि तौर ते IG सिंध सां लाॻीतो राब्ते में आहियां। मासूम ॿार खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी तरफ़ां मासूम नींगर समत कुमार अगवा वाक़े जी मज़म्मत कई वई आहे। सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी जो चवण हो त इहा ज़ुल्म जी इंतहा आहे। ज़ालिमनि मासूम ॿार खे न बख़्शियो। सिंध हुकूमत मुतासिर ख़ानदान सां गॾु बीठल आहे। ज्ञानचंद इसराणी जो चवण हो त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बि उन वाक़े जो नोटिस वरितो आहे। मां सिंध पुलिस ऐं ख़ासि तौर ते IG सिंध सां लाॻीतो राब्ते में आहियां। मासूम ॿार खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो।